अच्छा सिम्पटम्स भी तव्हां ॿुधायो, फ़र्क़ु बि तव्हां ॿुधाए छॾियो, हाणे ॿुधायो त प्रिवेंशन छा आहे? बिल्कुलु जी, पहिरीं ॻाल्हि इहा सम्झणु खपे त कहिड़ा माण्हू जेको आहिनि उहो वधीक वल्नरेबल आहिनि, प्रोन आहिनि टू हीट स्ट्रोक। हिकिड़ी उमिरि जेको नंढा ॿार हूंदा आहिनि यंग, छो त हुनजो दिमाग़ एतिरो डेवलप न हूंदो आहे, इम्यून सिस्टम जे नर्वस सिस्टम जेके चऊं उहो एतिरो डेवलप न हूंदो आहे। 10 साल खां घटि उमिरि वारा जेके ॿार हूंदा आहिनि उहो, या पुरा 55 या 60 साल खां उमिरि वारा वॾा जेको हूंदा आहिनि उहा वधीक वल्नरेबल हूंदा आहिनि एज़ कम्पेयर टू यंग वंस। हिकिड़ा उहा सिम्पटम अची विया। ऐं ॿिया उहा माण्हू जेको वधीक ॿार हीट में जेको कमकार जंहिंजो हूंदो आहे, जीअं मिलिट्री आहे, ठीकु आहे, डायरेक्ट सन एक्सपोजर जंहिंजो वधीक हूंदो आहे न उहो, ऐं जीअं सिक्योरिटी गार्ड हूंदा आहिनि, ट्रैफिक सर्जन हूंदा आहिनि जेको रोड ते पास जेको 10 खां 4 जे विच में मज़दूर तबको जेके डायरेक्ट सिज जे हेठां आहिनि उहे वधीक घणा टारगेट। इन क़िस्म जा जेके माण्हू हूंदा आहिनि वधीक वल्नरेबल हूंदा आहिनि एज़ कम्पेयर टू जेको आम माण्हू हूंदो आहे। ऐं इनखे इन जो जेको मैनेजमेंट इहा त जेकॾहिं हीट स्ट्रोक जो मरीज़ तव्हांखे ॿाहिरि रोड ते मिले थो, ठीकु आहे न, त पहिरीं आम माण्हू खे छा करिणो, फर्स्ट एड, छो त पाण आम माण्हू त ट्रीटमेंट नथो करे सघे, हू त डॉक्टर त न आहे, ठीकु आहे न। आम माण्हू छा कंदो, आम माण्हू लाइ जेको एहतियाती तदाबीर आहिनि उहो ई आहिनि त जेकॾहिं हुनखे इहो सिम्पटम सां मरीज़ का आम माण्हू मिले थो, हुनखे उन जॻह खां जेको सन एक्सपोजर आहे न, जी मिसाल तौरु ॿाहिरि धूप में आहे, उकिरियो नज़र अचे थो त हुनखे छांव में विहारिजे, ठीकु आहे, जेकर बेहोश आहे हुनखे लेटाइजे, ठीकु आहे न, उनखे थधो पाणी हुनखे हारिजे, जेकर बेहोश आहे त उहो पी न सघंदो, हुनखे आई बि नथो टकरे सघे थो त हुनजे आम पेट बगलनि जॻह ते या पेट ते या बर्फ़, ठीकु आहे न, ग्राउंड एरिया जेको लोअर अपर बॉडी डायरेक्ट बर्फ़ बिल्कुलु रखी सघे थो। आम पेट एरिया जेको आहे मेडिकल टर्म में चवंदा आहिनि आम पेट। इन सिलसिले में हिकिड़ी असां इहा बि ॻाल्हि ॿुधी आहे त कंहिंखे गर्मी जी लो लॻी वञे या बाज़ औक़ात असांजा वॾा अक्सर मना कंदा आहिनि त जेकॾहिं तव्हां ॿार गर्मी में आया हो त फौरन थधे पाणीअ में या थधी जॻह ते न वञो, फौरन न वञो, ताकी जिस्म में चवंदा आहिनि त पोइ उहो फॉलिज वग़ैरह जी मामला थींदा आहिनि। त इन में केतिरी हक़ीक़त मिथ्स आहिनि? इहो मिथ आहिनि, ये मेडिकल लैंग्वेज में या मिथ चवंदा आहिनि। छो त आम पुराणे वक़्त में ॻाल्हियूं जेको हलनि पियूं न, त असां बि ईअं आहिनि, हिकिड़ो मिसाल आहे न, हिकिड़ो अंधो हुयो त हू पुड़ो हुयो घर में, वॾो हुनजा 7-8 फुट हुया, त हू अंधो हुयो, मानी खाईंदो हुयो त हू ॿाहिरि लठ खे घुमाईंदो हुयो, त हू हुनजे करे घुमाईंदो हुयो त को जानवर आहे या कुतो या का बि शइ वेठो हुजे अॻियां, अंधो नज़र न ईंदो हुनखे। त पोइ जॾहिं हू मरी वियो त हुनजा फुटिंग कंदा हुआ, त कंहिं पुछियो त तव्हां छो था कयो, त जे असांखे पी कंदो, हू त अंधो हुयो। त ईअं मेडिकल में मिथ जेको आहे न उहा हलंदी अचे थी त असां उन शइ खे एंसेस्टर खां उहो फॉलो कंदा अचूं, मिथ आहे, पर इहा मिथ आहे, ईअं न आहे, ठीकु आहे न। बाक़ी इहो आहे त जेको हीट वेव जी फर्स्ट वेव जेको आहे न, छो त टेम्परेचर पाण थधे खां गरम में वेंदा आहिनि, उहो वधीक ख़तरनाक हूंदी आहे एज़ कम्पेयर टू सेकंड या थर्ड वेव जो हीट हुजे।